वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना वतक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया वलिलमुअ्मिनीना यौम यक़ूमुल हिसाब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम अलैहि। जमायत तो माशाअल्लाह वेठिया या त या ख़बर नाहे त दुरूद जो फ़ाइदो केतिरो आ, या अंदाज़ो नाहे त दुरूद जल्द यार सां कीअं मिलाईंदो आ। अगर अंदाज़ो हुजे हाँ त जीअं अल्लाह जो क़ुरान करीम तिलावत कयो वयो ऐं उन में मुझे बेनियाज़ रब फरमायो त ऐ मुंहिंजा बानड़ो ऐ मुंहिंजा ईमान वारो दीवानो ॾिसो त मां ला शरीक रब केर ला शरीक रब जेको इबादत खां पाक आ, जंहिंजी इबादत कई वेंदी आहे, ओहो ला शरीक रब पंहिंजे महबूब जे प्यार जे सदके में तोखे कीअं थो दुरूद में पाण सां गॾु शरीक करे। जुमलो दोहरायो, बेधड़क थी वेहो, जहिड़े भी मसलिक वारा हो बेधड़क थी वेहो, थोड़ो दिल खे संभाले वेहो, सब्र सां वेही पछाड़ीअ जो इंतजार कजो। इंशाअल्लाह ताला दिल ठरी पवंदी ऐं वाग मदीने वरी वरी। अल्लाह वहदहू ला शरीका, उन जो कोई शरीक ना है, उन जे कोई मिसल ना है।
निमाज़ हुक्म मुझे रब जो आ, लेकिन मखलूक खे आ तव्हां पढ़ो। रोज़ो हुक्म मुझे करीम रब जो आ, लेकिन खालिक जो हुक्म अदा मखलूक खे करनी आ। हज हुक्म खालिक जो आ, अदा मखलूक खे करणो आ। दुरूद उहो आ जेको खालिक चवे थो मां भी तू भी। अल्लाह फरमाए तो मुझे महबूब जा उम्मती, अगर तोखे न थोड़ी रुगी समझ अचे वञे त मुझो रब मुझे महबूब सां केतिरो प्यार थो करे त तू सॼी जिंदगी दुरूद मां मुंहुं ॿाहिरि ई कोन कढी। दोस्तो थोड़ो आयो हंध भला खोलिया। दुरूद जे न आयत करीमा ते थोड़ो तवज्जो कयो। अल्लाह फरमायो इन्नल्लाह, बेशक मां अल्लाह, व मलाइकतहू, ऐं मुंहिंजी नूरानी मखलूक मलाइकन जी, युसल्लून अलन नबी, मुझे महबूब जे मथां रहमत जे दुरूद जो वस्कार। कंहिंजे तरफ़ा ॻाल्हायो, कंहिंजे तरफ़ा अल्लाह जे तरफ़ा, अल्लाह जे नूरानी फरिश्तनि जे तरफ़ा। हाणे आयत जे अॻे सिॾे थोड़ो गौर कयो। अल्लाह कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो खालिक ऐं मालिक आहे या न? कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो पैदा कंदड़ आहे या न? सभिनी इंसाननि जो अल्लाह, पर ॾिसो त अल्लाह जीअं न पंहिंजे यार खे तमाम अंबिया नबी, त सभु नबी सभु सच्चा अल्लाह जा नबी, मगर सभिनी मां अल्लाह पंहिंजे महबूब खे चूंडे अलॻि कयो आहे या न कयो आहे? जवाब ॾियो, कयो आहे न? क़ुरान पढ़ा, चओ त क़ुरान पढ़ा। तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात। अंबिया तमाम इज्जत वारा, शान वारा, कनखे अल्लाह जी ज़ात कोहे तूर ते घुराए कलाम करे। कनखे मुझो करीम रब, मुझा दोस्त अजीज हिन दुनिया मां इज़राइल खे वेझ अचण जे बजाय अरशन ते घुराए सालन जा साल रहाए। उन जी मर्ज़ी आहे, अरशन ते रहाए, उन जी मर्ज़ी आ, पर उन जी मर्ज़ी हिकमत खां खाली कान हूंदी आ। उन बेनियाज़ रब कायनात खे ॿुधायो, कायनात वारो ज़रा गौर त कयो। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया मां रब्बुल आलमीन ज़मीन ते मबऊस फरमाया, लेकिन तमाम अंबिया मां उन नबी जो इंतखाब कयो जंहिंखे आसमाननि ते घुराए वेहारे छॾियो आ। उन जो नालो सुणो, ईसा या अल्लाह। अंबिया तमाम अंबिया, मगर उन जो इंतखाब में राज कहिड़ो आ? मुझो अल्लाह तो फरमाए, ऐ मुझे महबूब जा दीवाना तुझे आसानी जे ला मां रब फैसलो करे छॾियो आ। त जॾहिं तुझे यादो मुझे महबूब जे ला मकान जो जिक्र हले, त तुझे दिल में इहो ख्याल न अचे त महबूब जिस्म सां अरशन ते कीअं वेंदो, तुझो ख्याल वञे उहो अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम, जेको मुझे मुस्तफ़ा जे उम्मती थियण ला दुआऊं घुरंदो आ। जॾहिं उहो जिस्म सां अर्श ते पहुचाइण वारो पहुचाए थो, ही त मुंहिंजो महबूब रब जो महबूब आ।
मुझे बेनियाज़ रब मुझे करीम रब जिया अंबिया मां मुझे महबूब के चूंडियो ऐ कलमे वारा मुसलमान ये पूरी कायनात मां मुझे रब पांजे महबूब जे उम्मत के भी चूंडियो कलमे वारन के चूंडे वरी उन मां भी चूंड कईया उन मां बिचूंड कईया छो त मुंहिंजा दोस्त पहिरीं ॾारो छाणबो ॾारो थिया मुन छाण बात छा थींदो सारन जो इलाइक़ो आहे जवाब ॾियो न ॾारे खे छाणबो त मुनन खे छाणबो त छा थींदो जो साबित बेनियाज़ रब कायनात मां मुझे महबूब जे उम्मत के अलग करे वरी यार जे उम्मत मां महबूब जे दीवानन के रब अलग करे छॾियो मुझे बेनियाज़ रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो गौर कजो हाणे ऐ ईमान वारो सल्लू अलैहि मुझे महबूब ते दुरूद गाला महबूब ते दुरूद अजीब जुमलो तो चवा से गुलाम अली शाह से हाकिम अली शाह तवज्जो मुझे महबूब ते दुरूद पढ़ो मौला कीअं पढ़ूं जीअं वणे वतीअं पढ़ो मौला कहिड़ो पढ़ूं जेको वणे वसो पढ़ो तवज्जो या अल्लाह कीअं पढ़ूं रब तो चवे जीअं वणे वतीअं पढ़ो कहिड़ो पढ़ूं जेको वणे वो पढ़ो मौला पो असांखे केरु ॿुधाईंदो रब तो चवे जंहिंते पढ़ो था ओहो ई ॿुधाईंदो उन मुझे महबूब जे दरड़े ते हलिया वञो मां रब हुकुम कयो पढ़ो जीअं मुंहिंजो यार चवेव ईअं पढ़ो दुरूद लखी पढ़ी हजारी पढ़ी दुरूद ताज पढ़ी दुरूद तुंजीना पढ़ी दुरूद इब्राहिम पढ़ी जेको भी पढ़ी उन जो पहिरो जुमलो इहो ईंदो अल्लाहुम्मा सल्ली अला जेको भी दुरूद पढ़ंदे पहिरो जुमलो हूंदो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद या गाल समझ में आई तवज्जो जेको भी दुरूद पढ़ंदे पहिरो जुमलो इहो ईंदो मौला पाबंदी छो काने रब थो चवे इन करे जो तुंहिंजो पढ़णो बहानो तुंहिंजो पढ़णो तवज्जो जुमलन जे मथा तुंहिंजो पढ़णु बहानो समझ में नथो अचे रब चवे तो मुझे कुरान के थोड़ो अगते पढ़ जॾहिं दुरूद जी ॻाल्हि आई मां अल्लाह इंतखाब कयो ईमान वारन जो हुकुम कयो सल्लू अलैहि पढ़ो महबूब ते जीअं वणे वतीअं पढ़ो छो त तव्हां जे पढ़ण खे न ॾिठो वींदो तव्हां जे पढ़ण खे न ॾिठो वींदो तव्हां जे अर्ज़ खे ॾिठो वींदो मोकिलण वारी त उन रब जी ज़ात मौजूद मुझे बेनियाज़ रब फरमायो तू त चवंदे अल्लाहुम्मा सल्ली अला ओ मुझा मौला मुझे महबूब ते रहमतन जो वस्कार कर अल्लाह फरमाए तो मुंह तो चयो तू मुखे तो चवी राज कहिड़ो आ आशिकन ओ शाकन इन राज तां पर्दो खयो राज कहिड़ो आ पाक रब पाक महबूब ते दुरूद पढ़े उहो पाक रब कीअं चाहींदो त वरी गुनाहगार यार ते पढ़े
उन पाक रब हुक्म कयो मां तोखे हुक्म कया तू मुखे अर्ज कर रहमतूं मां मोकलींदुस खाते तुझे में लिखी छलींदुस रहमतूं मुझो बेनियाज़ रब मोकलींदो खाते तुझे में लिखबियूं इन करे आशिक नौशाकन चयो दुरूद ज़ुबान मां निकरंदो वेंदो आ क़बूल थींदो अगे हिस्से ते निहार अल्लाह फरमायो वसल्लिमू तस्लीमा जॾहिं सलाम जी महल आई अल्लाह इएं कोन चई त जीअं वणई तीअं पढ़ तवज्जो दुरूद जी महल अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि महबूब ते दुरूद मोकिलियो पर जॾहिं सलाम जी महल आई अल्लाह रुॻी इएं कोन चयो अल्लाह चयो वसल्लिमू तस्लीमा सलाम पढ़ण वारा दुरूद मुझे तरफ खां वञी रहियो आ सलाम तुझो डायरेक्ट वञी रहियो आ इन करे जॾहिं मुझे महबूब ते सलाम पढ़ी अदब खे मलहूज़ रखजा मोहब्बत खे आॾो रखजा इश्क खे आॾो रखजा बीही करे मुझे पुनल जे दरबार में कंधड़ो हेठि करे सलाम पढ़ जा त मुझो पिरी तो सा राज़ी भी थी पवे त तोखे जवाब भी अता करे दुरूद जीअं वणई तीअं पढ़ जा पर जॾहिं सलातो सलाम पढ़ी त अदब सां बीह जा हक़ अदा कजा जीअं हक़ रब फरमाए तो तवज्जो न कयो थई त मां अल्लाह जॾहिं तोखां पंहिंजे महबूब ते सलाम वर करायो आ त तोखे निमाज़ जे अंदर गोॾा भञराए वेहारियो थम चयो थम त गोॾा भञी इंतहाई अदब जी निशानी हूंदी आ गोॾा भञी मोहड़ मुझे काबे ॾे हुजे सलाम मुझे मुस्तफा जो हुजे मोड़ मुझे काबे दे हुजे उत्तर दक्षिण न हुजे ओभर न हुजे मोहड़ काबे दे हुजे ऐं सलाम मुझे महबूब दे हुजे जो चमी अस्सलाम अलैक अय्युहन नबी गोडड़ा भनियो वेठो आई हथड़ा हेठ कयो वेठो है मोहड़ काबे दे लगी पईया मौजूद नमाज में है ओहा नमाज जेका मोमिन जो मेराज आ ओहा नमाज जेमे यार जी मुलाकात ओहा नमाज जेमे महबूब जे जलवन जो दीदार उन में भी जदे सलाम जी महल आया मुझे बेनियाज रब गोडड़ा भनी करे तो के हुक्म दिनो त इएं अदब सां वे हुजिय दुनिया में अदब जी आखिरी निशानी हूंदी आ ऐ मुसलमान जॾहिं मुझे महबूब ते न दुरूद पढ़ी दिल खोले दुरूद पढ़ी ऐं सलाम पढ़ी त अखियूं बंद करे ऐं हीअं चवंदो कर या रब होर न मंगा कोई ॾाढो परे खां दोस्त आया न सीता खां जंहिंजो तालुक आहे पंजाबी ज़ुबान सां उन्हनि जे दिल चयो त अॼु महबूब जे इश्क जो शेर पढ़जो या रब होर न मंगा कोई मैनू यार दे से पहुंचा दे झाड़ू जिते देन फरिश्ते झाड़ू जिते देन फरिश्ते ओहो मिठड़ा मुल्क
दिखा दे जिस गलियां विच जिस गलियां विच जिस गलियां विच चलिया मेरा सैया जिस गलियां विच चलिया मेरा साईं उस गलियां दी खाक जिस गलियां विच चलिया मेरा साईं उन गलियां दी खाक बना दे इस सारी जमात ते कुर्ब करी मेरे सैया इस सारी इस सारी जमात ते कुर्ब करी मेरे सैया ते सब नू मदीना दिखा दे अलिफ अल्लाह चंबे दी बूटी मेरे मन विच मुर्शद लाई नफी असबात दा पानी मंगिया हर रगे हर जाई अंदर बूटी मुश्क मचाया अंदर बूटी मुश्क मचाया जा फुलन जीवे जीवे मेरा मुर्शिद का जीवे मेरा मुर्शिद का मिल बाहू जय दी बूटी लाई मता फकीरन ते नाराज थियो
तहे फकीर अरगी मुर्शिद मुर्शिद चौथा चल मां हक बाहू जो शहर चवा जै पांजे मुर्शिद के सड़ड़ा किया कया बगदाद शहर दी क्या